चैनल ने उनके रिकॉर्ड कयो मौक़ूफ़ इहो वञो कि केस वाला ने कुझु शरपसंद जेके पाथारीदार टोलो मेड़ में हुयो ऐं जेके पंहिंजी गंदी सियासत ऐं गंदी ज़बान खणी बद इख़लाक़ीअ सां मेड़ में फैलाइनि पिया ऐं मेड़ जे शहरनि में ख़ौफ़ पिया फैलाइनि उन्हनि खे हिकिड़ो मैसेज ॾियणो असांजे बिरादरी जे तरफ़ खां त बाबा हाणे इहो पंहिंजो जेको आहे न इहो वात हाणे बंदि कर या तुंहिंजी जेका बदशिकली ऐं जेका इहा बद किरदारी शुरू कई थी मेड़ में इनखे पंहिंजी खे पुॼो ॾेई छॾ ईअं न त पोइ सुभाणे महेतर बिरादरी असांजे कंट्रोल मां निकिरी वञे माना इहो कमु ॿिए तरफ़ हलियो वञे उन लाइ सियासत करे सियासी मैदान में लही अचु असां बि सिटी में लही था अचूं तूं बि लही अचु पोइ हिते हिक ॿिए सां मल कयूं था जेको मारे उहो आहे उन सुल्तान पर इहो मां बार बार ॿुधाए थो छॾियां त तुंहिंजे हथ ते चेरमनी लकीर अलाह ताईं पैदा ई न कई ऐं थींदी बि कान मेड़ जी वापसी थींदी मेड़ जी अमानत म्यूनिसिपल कमेटी मेड़ वासियुनि जे हवाले 14 वार्डनि जे गिराम था उन्हनि जे हवाले कंदासीं उन लाइ कयोसीं ॿियो जेको असांजो अॼु फर्स्ट एडिशनल में केस हुयो उन जे जेको हिननि जो शाहिद हुयो ऐं जाली केस असां ते कयो आहे जेका इहा वीडियो क्लिप अॻु मूं हलाई बि हुई ऐं जेका हींअर तव्हां बि वरी ॾिसी छॾियो जेका हीअ मां वायरल कंदुसि पोइ सॼी संगत ते अची वेंदी वॾी महिरबानी तव्हांजी सिंध प्रेस क्लब जी